औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लर्निंग विद NMS में तव्हांखे भलीकार चऊं था। मां यानो सुमरो जीअं त पोइ लेक्चर हुयो इस्म, हाणे पार्ट ऑफ स्पीच जो ॿियो पार्ट या ॿियो हिसो आहे ज़मीर। ज़मीर यानी प्रोनाउन, अहिड़ो लफ़्ज़ जेको इस्म जे बदिरां कंहिं जुमिले में कमु अचे उनखे ज़मीर चइबो आहे। जीअं मिसाल या डेफिनेशन आहे ॿिनि सीटुनि जी। मिसाल आऊं, तव्हां, तूं, असीं, उहे, हू, उहो, उन्हनि, ख़ुदि, पाण, कहिड़ा, छा, केरु। जीअं अंग्रेज़ी में दे, आई, यू, वी, ठीकु आहे, अस, मतिलबु अहिड़ा जेके जुमिला उहे मतिलबु प्रोनाउन आहिनि। ठीकु आहे न। दे, दिस, ठीकु आहे, दोज़, दीज़, इहे मतिलबु में हिकिड़ा क़िस्म जा प्रोनाउन आहिनि। जीअं सिंधीअ में आऊं, तव्हां, तूं, असीं, उहे, हूअ, उहो, उन्हनि, ख़ुदि, पाण, कहिड़ा, छा, केरु। ठीकु आहे। वाट बि हिकिड़ो क़िस्म जो प्रोनाउन आहे। बहरहाल उन खां बाद में ज़मीर जा क़िस्म। ठीकु आहे। ज़मीर जा क़िस्म जीअं ख़बर त पइजी वई त हिकु ई क़िस्म जा ज़मीर बि थींदा आहिनि, पर उन्हनि में वरी क़िस्म बि हूंदा आहिनि। जीअं मिसाल तौरु ज़मीर ख़ालिस। ज़मीर ख़ालिस पर्सनल प्रोनाउन, जेको ज़मीर पंहिंजे लाइ इस्तेमालु थिए उहो ज़मीर। ऐं ज़मीर ख़ालिस में हिकिड़ा वरी ॿ क़िस्म आहिनि। ठीकु आहे। हिकिड़ो ज़मीर मुतकल्लम, फस्ट पर्सन प्रोनाउन, मतिलबु टे क़िस्म, ॿ न पर टे क़िस्म आहिनि ज़मीर ख़ालिस जा। ख़ालिस जी लफ़्ज़ी माना आहे निज, पाण, ख़ुदि। मुतकल्लिम माना ख़ुदि कलाम कंदड़ या ॻाल्हाईंदड़। उहे ज़मीर जेको ख़ुदि ॻाल्हाईंदड़ शख़्स या शख़्सनि जे लाइ कमु अचनि उन्हनि खे ईअं ई चइजे त अहिड़ा ज़मीर जेके ॻाल्हाईंदड़ जे बदिरां कमु अचनि उन्हनि खे ज़मीर मुतकल्लम चइबो आहे। मिसाल तौरु आऊं, मां, असीं, असां। ईअं ई मिसाल तव्हांखे ॾियां, आऊं लेक्चर रिकॉर्ड करे रहियो आहियां। ठीकु आहे। त हाणे हिते आऊं इस्तेमालु थियसि त इहो ज़मीर मुतकल्लम इस्तेमालु थी वियो। ठीकु आहे। उन खां पोइ आहे ज़मीर ॿियो नंबर ज़मीर ख़ालिस जो ॿियो नंबर ज़मीर हाज़िर। ठीकु आहे। सेकंड पर्सन प्रोनाउन, अहिड़ा ज़मीर जिन जे बारे में ॻाल्हाइजे या जंहिंसां मुखातिब थिजे उहे मौक़े ते हाज़िर हुजनि, उन्हनि जे बदिरां कमु ईंदड़ ज़मीर खे ज़मीर हाज़िर चइबो आहे। मिसाल तौरु तूं, तव्हां। पहिरीं मूं हिते थोरो मिस्टेक करे वेही, पोइ वरी मूं अलॻि सां वरी लिखियो आहे तूं, तव्हां। मिसाल तौरु ईअं ई चवां, आऊं लेक्चर रिकॉर्ड करे रहियो आहियां ऐं तव्हां लेक्चर ॿुधी रहिया आहियो। हाणे तव्हां जेको लफ़्ज़ इस्तेमालु थी वियो इहो ज़मीर हाज़िर खे ज़ाहिर करे थो। आऊं जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियो उहो मतिलबु मूंखे ज़ाहिर करे थो। ठीकु आहे न। सो इहे ज़मीर ख़ालिस जा ॿ क़िस्म। अञा टियों क़िस्म बि आहे ज़मीर ग़ाइब। ठीकु आहे। ज़मीर ग़ाइब। ज़मीर ग़ाइब थर्ड पर्सन प्रोनाउन, अहिड़ा ज़मीर जेके कंहिं ग़ैर मौजूदु माण्हूअ जे बारे में कमु अचनि उन्हनि खे ज़मीर ग़ाइब चइबो आहे। मिसाल तौरु हू, उहे, हूअ, उहा, उहो। मिसाल ईअं चइजे खणी त हू जेको उस्तादु हुयो ॾाढो बहितरीनु हुयो ऐं हीउ उस्तादु जेको आहे उहो मतिलबु हिन क़िस्म जो आहे। साईंअ जा पुराणा मतिलबु हू लेक्चर ॾाढा भला हुया। हाणे इहे शयूं छा आहिनि, इहे शयूं मतिलबु ज़मीर ग़ाइब मतिलबु मौजूदु न आहे, पर उन जे थ्रू पाण चऊं था। जे चऊं था इमरान ख़ान जेल में आहे, पर जे वरी ईअं ई चऊं त उहो जेल में आहे, चऊं इमरान ख़ान जे नाले सां पर चऊं उहो जेल में आहे, त इहो बि मतिलबु ज़मीर ग़ाइब आहे। छो जो ॻाल्हि करणु वक़्तु मौजूदु न आहे, पर परे पासे मौजूदु आहे, मतिलबु दूरि मौजूदु आहे, ॻाल्हि में मौजूदु आहे, बाक़ी ज़ाहिरी तौरु न आहे। ईअं ई मतिलबु ज़मीर ख़ालिस जा टे क़िस्म, पहिरियों मुतकल्लम, ॿियो ज़मीर हाज़िर, टियों वरी ग़ाइब। ठीकु आहे। इहे टे क़िस्म थी विया। उन खां पोइ आहे ज़मीर इशारो। ठीकु आहे। ज़मीर इशारो डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन, अहिड़ा ज़मीर जेके कंहिं ॾांहुं इशारो करण जो कमु अचनि उन्हनि खे ज़मीर इशारो चइबो आहे। मिसाल तौरु हीअ, हूअ, उहो, उहे। हाणे ज़मीर इशारो हिकिड़ो लफ़्ज़ थी वियो इशारो करणु। कीअं इशारो करणु? हू, उहो, ही, होॾां, हेॾां। ठीकु आहे। इहे मतिलबु हिकिड़े क़िस्म जा इशारा आहिनि, पर इन्हनि में वरी हिकु मतिलबु ॿ क़िस्म आहिनि। कहिड़ा? हिकिड़ो इशारो परे, ॿियो इशारो वेझो। जीअं पाण अंग्रेज़ी में हूंदो आहे दिस इज़ कार, हीअ कार आहे, डेट इज़ कार, हूअ कार आहे। मतिलबु ईअं ॿ क़िस्म थी विया न, परे परे। त हीअ कार आहे, हूअ कार आहे, लफ़्ज़ मतिलबु अॻिते पुठिते थी वियो। त ज़मीर इशारे जो पहिरियों क़िस्म आहे ज़मीर इशारो क़रीब या
ज़मीर इशारो वेझो अहिड़ा ज़मीर जेके वेझ शयुनि ॾांहुं इशारो करण जे कमु अचनि। मिसाल तौरु ही, इहो, इहे, ठीकु आहे, सफ़ा वेझो हुजनि पाण वटि, मतिलबु उन्हनि खे छुई सघूं, उन्हनि खे हथु लाहे सघूं, उन्हनि खे क़ाबू करे सघूं। जीअं चवां हीअ पेन आहे, हीअ ॻाढ़ी पेन आहे, हीअ साई, हीअ नीरी, हीअ किताबु आहे, हीअ अख़र आहिनि, हीअ मोबाइल आहे, हीअ आऊं आहियां, मतिलबु इहे शयूं। उन खां बाद में ज़मीर इशारो ॾोर या ज़मीर इशारो परे, अहिड़ो ज़मीर जेके परे वारी शयुनि ॾांहुं इशारो करण जे कमु अचनि। मिसाल तौरु हू, उहे, उहो, ठीकु आहे। हू वणु आहे, हू कार आहे, हूअ कार आहे, हूअ शख़्स आहे, हूअ माई आहे, ईअं ई मिसाल तौरु चई सघे थो, ठीकु आहे। ऐं इन्हनि में डेट, दिस, ही, शी, मतिलबु अहिड़े क़िस्म जा प्रोनाउन बि इस्तेमालु थींदा आहिनि। उन खां बाद में ज़मीर मुश्तरिक, टियों नंबर ज़मीर आहे क़िस्म, अहिड़ा ज़मीर जेके कंहिं इस्म या कंहिं ॿिए सां गॾिजी कमु अचनि, उन्हनि खे ज़ोर वठाइनि, उन्हनि खे ज़मीर मुश्तरिक चइबो आहे। मिसाल पाण, ख़ुदि वग़ैरह। हीअ अख़र मूं लिखिया आहिनि, या हीअ अख़र ख़ुदि लिखिया, मूं ख़ुदि लिखिया आहिनि। ऐं ईअं ई चवां त हीअ लेक्चर आउं पाण ठाहे रहियो आहियां, ॿियो को मूंसां गॾु ई कोन्हे, आउं पाण आहियां। हाणे पाण, ख़ुदि जेके इस्तेमालु थियनि, इहे ज़मीर मुश्तरिक आहिनि। जुमलनि में मतिलबु इस्तेमालु थींदो हूंदो, तव्हांखे ख़बर बि हूंदी, तव्हांखे ख़बर न पवंदी त कहिड़ो ज़मीर आहे। सो इन ज़मीर खे पाण ज़मीर मुश्तरिक चई सघूं था, जेको पंहिंजे लाइ मतिलबु कमु ज़ाहिर कनि। मिसाल तौरु हीअ लेक्चर आउं पाण लिखी रहियो आहियां, आउं बची वियो पर पाण बची वियो, ठीकु आहे। मूं पाण लिखिया आहिनि, मूं बि अची वियो, पाण बची वियो, ठीकु आहे न। इन जे करे हीअ आहे ज़मीर मुश्तरिक। ज़मीर इस्तफ़ाम चोथों नंबर आहे, अहिड़ा ज़मीर जेके कंहिं सुवाल पुछण जे कमु अचनि, उन्हनि खे ज़मीर इस्तफ़ाम चइबो आहे। मिसाल तौरु केरु, छा, कहिड़ो, कंहिंजो, ठीकु आहे। पंजों नंबर ज़मीर आहे ज़मीर मौसूल, अहिड़ा ज़मीर जिन खे जुमिले में ॻाल्हि पूरी करण लाइ ज़मीर जी सूरत पेश अचे, उन्हनि खे ज़मीर मौसूल चइबो आहे। मिसाल तौरु जो, जेको, जहिड़ो। जीअं जो खीरु पीए सो वीर थिए। हाणे जो खीरु पीए मतिलबु ॿिए ॾे इशारो करे थो त जो खीरु पीए मतिलबु जेको खीरु पीए थो सो ई वीर थिए थो। हाणे जो बि ज़मीर मौसूल आहे, सो बि ज़मीर मौसूल आहे, ठीकु आहे न। हाणे ज़मीर छहों नंबर आहे ज़मीर जवाब मौसूल। जीअं मूं पोइ ते ॿुधायो त जो खीरु पीए सो वीर थिए, त अहिड़ा ज़मीर जेके जुमिले में ॻाल्हि पूरी करण लाइ ज़मीर मौसूल जे जवाब में कमु अचनि, उन्हनि खे ज़मीर जवाब मौसूल चइबो आहे। मिसाल तौरु सो, सा, उहो, उहा। हाणे ईअं ई खणी चइजे जो खीरु पीए, हाणे इहो थियो ज़मीर थलो मौसूल, पर सो वीर थिए त इहो थियो ज़मीर जवाब मौसूल, ठीकु आहे। उन खां बाद में मिसाल तौरु ॾिनो बि आहे सो, सा, उहो, उहा। जीअं जेको किताबु मूं शहर मां वरितो हो उहो खणी वे, जेका पेन मूं तोखे ॾिनी सा किथे आहे, ठीकु आहे न। उन खां पोइ आहे ज़मीर सतों नंबर ज़मीर मुबहम, अहिड़ा ज़मीर जंहिंमां कंहिं इस्म जी ख़बर न पवे या उन जो इस्म लिकियलु हुजे, उन जी बदिरां कमु अचे, उन्हनि खे ज़मीर मुबहम चइबो आहे। मिसाल तौरु को, केरु, को बि, का बि। ॿाहिरि को माण्हू आहे, हिते को बि कोन्हे, दुकान ते का बि शइ कोन्हे का, ठीकु आहे। ऐं ज़मीर मुतसिल आख़िरी ज़मीर आहे अठों नंबर, अहिड़ा ज़मीर जेके ॿियनि लफ़्ज़नि या फ़इलनि सां गॾिजी कमु अचनि, उन्हनि खे ज़मीर मुतसिल चइबो आहे। मिसाल तौरु चयुमि, खाधुमि, रुनुमि, रुसियमि, पाणमि, भाणसि, पिणसि, माणसि, पिणे, माणे वग़ैरह। ज़मीर जा 8 क़िस्म पूरा। पहिरियों क़िस्म पढ़ियोसीं मुतकल्लिम इशारो, टियों नंबर आहे मुश्तरिक, चोथों इस्तफ़ाम, पंजों मौसूल, छहों मौसूल जवाब, सतों मबहूम ऐं अठों मुतसिल। इहो या ज़मीर जा क़िस्म। उमेदु आहे तव्हांखे वीडियो सुठो लॻो हूंदो। त जीअं सुठो लॻो तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते शेयर, लाइक ऐं कमेंट्स ज़रूरु कंदा। महिरबानी।